जी नाज़रीन, अॼु असां जे मीडिया जी ऑफिस में असांजो दोस्त ऐं लाड़कनि जो भलो फनकार राजा मज़र आयो आहे ऐं असां कोशिशि कंदासीं भई हिन खां आला वठूं ऐं हिनखे वेलकम थो कयां मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जे प्लेटफॉर्म तां। महिरबानी अदा जी जो कई आया अदा राजा आउं तव्हां शुरूआत इहा कंदुसि त पहिरियों त तव्हां तारीफ़ करायो दोस्तनि सां जेके असांजा सामाईन जेके ॾिसंदा असांखे उन्हनि सां तारीफ़ कराए पंहिंजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो सही मुझो नालो राजा मज़र अली है ऐं मां लाड़काने में रहंदो आहियां। असांजी स्टेशन रोड खां रिहाइश आहे। अदा तव्हां फ़न जी शुरूआत कॾहिं कई ऐं तव्हांखे ॻाइण में केतिरो टाइम थियो ऐं तव्हांजी कैसेटियूं केतिरियूं यानी मार्केट में एल्बम अची चुका आहिनि? सरे मां जेका शुरूआत कई उहा तक़रीबन 2004 खां शुरूआत कई ऐं जेके मार्केट में असांजा एल्बम अची चुका आहिनि तक़रीबन 8 एल्बम अची चुका आहिनि। जेको मुंहिंजो हाणे नओं एल्बम रिलीज़ थी चुको आहे तुंहिंजे ॾिसण खां पोइ सुहिणी राति जी निंड फिटी, इहो मुंहिंजो नओं निंड फिटी बि आहे या बसि राग ई आहे तव्हांजो हिकिड़ो गीत ई आहे? सची पुछो शायदि साहब त हक़ीक़त निंडूं असांजूं फिटियल आहिनि छा जो उस्ताद हुनमें हिकिड़ो सिखिया हूंदो आहे ॿिए सभु ॿुधंदो आहे त तव्हांजा लाड़कनि में कहिड़ा कहिड़ा जेका वॾा गायक आहिनि तव्हां सिखी आहे मतिलबु ॻाइण जी? जी शायद साहब असल में शायद 2004 में जंहिंजो मूंखे शौक़ु पैदा थियो पोइ ओॾी महिल मूंखे ख़बर पई त उस्ताद गुलाम नबी सांगी आहे जंहिंजो पुटु आहे DSP फिदा हुसैन सांगी साहब। पोइ कुझु दोस्तनि असांखे चयो त साईं उहो उस्ताद गुलाम नबी सांगी तमामु वॾो उस्ताद आहे ऐं हाणे तव्हांखे असां हुनखे वठियो। पोइ राग जी सिखिया जेको मूंखे असल में गानो ॿुधो वियो उहो उस्ताद गुलाम नबी सांगी मूंखे गानो ॿुधो। पोइ कुझु टाइम तक़रीबन 1.5-2 साल में उस्ताद सां रहियासीं। पोइ उस्ताद असांजो गुज़ारे वियो। उन गुज़ारण खां पोइ असांजो काबिल इकराम सैयद सरदार शाह आहे उस्ताद, मां उन सां तक़रीबन 8-9 साल खनि आहियां। बाक़ी जेका सिखिया मां राग जी वधी उहा सैयद सरदार शाह खां हींअर मां सम्झां थो त प्रोडक्शन जो या उनजो ज़वाल अची चुका तव्हां ॻाइण वारी फील्ड खे कीअं था सम्झो? अॻिते हाणे नेट सिस्टम थी वियो आहे कि कैसेट ईंदी CD ईंदी हुनखे माण्हू ॾिसंदा, हींअर त इंटरनेट आहे, तव्हां कीअं था सम्झो? तव्हांखे मोबाइल वग़ैरह त कोन थो मिले मुंहिंजे ख़्याल में, त तव्हां जेकी इनकम तव्हांखे काॾां थी थिए? साढ़े अल्लाह जी महिरबानी आहे, रब नालो सदको आहे, असांखे पंहिंजो रोज़गार आहे। ऐं बिजली जो चैनल उस्ताद आहियां ऐं ठेकेदारी बि कंदा आहियूं असां। ॿियो असां में ॻाल्हि आहे बाक़ी तव्हांखे असां पुराणी शयूं तक़रीबन दबा थी चुकियूं आहे। चलो इश्क कयो वञे शायद साहब तव्हां अहिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ माना अॼु मूंखे महसूसु करायो आहे जो इश्क मां कयो तक़रीबन प्राइमरी स्कूल में असां पढ़ंदा हुआसीं। तक़रीबन हिनखे 20 साल खनि थी विया। ख़ैर छा मूंखे महबूब वियो या मिलियो? सरकार ॾाढी कोशिशि कईसीं पर महबूब असांजो माना न रहियो। उहो फनकारी शाइरी हिकु त कुदरती दात हूंदी आहे या वरी इश्क लॻंदो आहे। ऐं मां राजा मज़र खां गीत ज़रूरु ॿुधंदुसि जेको हींअर उनवान ॿुधाई उहो जेकॾहिं गीत नओं एल्बम जेको हींअर अदा जो जेको अची चुको आहे सिंधी प्रोडक्शन में उनजो गीत ॿुधंदासीं। राजा तव्हां तोखे ॾिसण खां पोइ ओ सोनी राति जी निंड फिटी वई। अच्छा तव्हांखे भला कहिड़ो फनकार पसंदि आहे? असल में असांजो उस्ताद आहे लाड़काने जो उस्ताद गुलाम शबीर सामो साहब, अलाह से उनखे हयात ॾींदे तमामु सुहिणो उस्ताद आहे। असां उनजी कापी कंदा आहियूं उस्ताद। अच्छा तव्हांखे अहिड़ो को मशहूरु गीत जेको तव्हांखे वणंदो हुजे उहो झुकायो? उस्ताद मधु सखानी साहब जो हिकिड़ो गीत आहे जेके मां तक़रीबन थोरो लाइक कंदो आहियां। हरी नज़र जाती रमुह फेरे तहलो वरी कुल नित बार करा केरे तहलो। हरी नज़र जाती रमुह फेरे तहलो वरी कुल नित बार करा केरे तहलो। असां अगे शहीद सफ़ा सड़े नबियो ओया ओया खड़ो थी इहो प्राइमरी दौर में साड़ी वठो या हाणे सड़ियो आहे? सड़े अॼु प्राइमरी में सड़ियासीं यकीन अथव अॼु ताईं असां सड़ा लॻियोसीं। दोस्तो तव्हां लाड़कनि जो भलो फनकार नौजवान फनकार राजा मज़र खे पंहिंजो व्यू ॿुधा, पर हाणे आख़िर में मां एतिरो ज़रूरु चवंदुसि
त अदा खे चवंदुसि मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जो कमु तव्हांखे कीअं थो लॻे लाड़काणे लेवल ते? सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सही शाहिद अबड़े साहब खे अल्लाह सही वधाई दो असांखे साईं खे दुआऊं ऐं शाहिद अबड़े साहब खे असां तक़रीबन 20 साल करे ॾिठो आहे माना जाखोड़ में घिटीअ में ऐं हर महले में ऐं वर्क सां ॾिठो आहे तक़रीबन अल्लाह सही हुन क़यामत खे ॾाढी हुन यार महिनत कई आहे ऐं सिंध मुंहिंजी न्यूज़ तमामु बहितरीनु चैनल बि आहे ऐं मां इहा रिक्वेस्ट कंदुमि दोस्तनि खे त हक़ीक़त में तव्हां शाहिद साहब सां बि गॾु थी ऐं हिन सिंध न्यूज़ में कमु कयो। नाज़रीन दिलबर शाहिद हुसैन हिकिड़ो मुंहिंजो भाउ आहे राजा ऐं ॾाढी मूंखे ख़ुशी थी जो असांजे चैनल खे बि वाकड़ी ऐं आख़िर में जेको आहे ऐं यार खे चवंदुसि त शेर ज़रूरु ॿुधाए ऐं शेर सां गॾु जेको आवाम लाइ बि जेको आहे पोइ जेकॾहिं कमेंट्स छॾे त महिरबानी थींदी आहे। दिल जो दिलबर हिकिड़ो घणा कान कजनि दिल जो दिलबर हिकिड़ो घणा कान कजनि दिल बि ॾिजे हिकिड़े खे थोरे सवे त सिकनि उहे चिलमिला चइजनि जेकी दर दर लाइ दोस्त अदा तव्हांजा लख थोरा तव्हांजी महिरबानी जी। नाज़रीन असांजो सिलसिलो आहे फ़नकारनि जा इंटरव्यू इंशाअल्लाह हिन इंटरव्यू खां पोइ असां मोहतरम राजा मज़हर जे उस्ताद सैयद सतार अली शाह जो इंटरव्यू कंदासीं उन खां पोइ असां अॻिते वधंदासीं। महिरबानी लख थोरा ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल एंटरटेनमेंट मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल मज़रूर।